हज़रत अली अलैहिस्सलाम जूं कुछ अहम ॻाल्हियूं जन ज़रिए हिकु बहितर ऐं मुतवाज़न ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। पाण अलैहिस्सलाम फरमाइनि था त टे शयूं सोचे सम्झे करियो, हिकु मुहबत, ॿियो का बि ॻाल्हि, टियों को बि फ़ैसिलो। टे शयूं सोचे सम्झे खणो, हिकु कदम, ॿियो कसम ऐं टियों कलम। टे शयूं कंहिंजो बि इंतज़ारु न कंदियूं आहिनि, हिकु मौत, ॿियो वक़्तु ऐं टीं उमिरि। टे शयूं हर हिक जूं अलॻि हूंदियूं आहिनि, सीरत, सूरत ऐं क़िस्मत। टे शयूं ज़रूरु हासिलु करियो, इल्मु, अकुल ऐं हुनुर। टे शयूं लाज़मी तौरु पाक साफ़ रखो, हिकु जिस्म, ॿियो लिबास ऐं टियों ख़्यालु। टे शयूं हिकु दफ़ो मिलंदियूं आहिनि, जंहिंजो क़दुरु करियो, वालिदैन, हुस्न ऐं जवानी। टे शयूं हमेशह यादि रखो, हिकु अहसान, ॿियो नसीहत, टियों मौत। टे शयूं हमेशह गॾु खणी हलो, ईमान, सचाई ऐं नेकी। टे शयूं हर माण्हूअ खे मिलंदियूं आहिनि, हिकु ख़ुशी, ॿियो ग़म ऐं टियों मौत। टिनि शयुनि खे कॾहिं बि न ठुकरायो, दावत, तोहफ़ो ऐं मशहूरो। टे शयूं लाज़मी तौरु हासिलु करियो, सब्र, शुक्र ऐं इज़त। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असीं तव्हांखे भली कार चऊं था। असांजो दोस्त राशिद साहब, पाड़ेसरी भाउ, हम सफ़र दोस्त, मोस्ट वेलकम राशिद भाई, असीं तव्हांखे दिलि सां भली कार चऊं था। अच्छा, वाहिद कालाणी साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। एंड सैफ बलोच, न्याज अली, अब्दुल हफीज सोलंगी साहब, मोस्ट वेलकम। जी दोस्तों, जेके तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, असीं तव्हांखे दिलि सां भली कार चऊं था। असांजो दोस्त मोहम्मद अली इंजीनियर फ्रॉम हैदराबाद खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं था। ज़फ़र दायो साहब, असीं तव्हांखे दिलि सां भली कार चऊं था। वहाँ भी शामिल थी चुका है लाइव प्रोग्राम में। सागर गोहराम जागरानी साहब ऐं नज़ीर ख़ान भुट्टो साहब आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं भाऊजन के भली कार चऊं था। नज़ीर ख़ान भुट्टो साहब, मोस्ट वेलकम। कहिड़ा हाल आहिनि सोना साईं? कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैरियत? असीं दुआ कयूं था त शाल सदाई आबाद हुजो, जिते भी हुजो ख़ुशि हुजो, शलहर कामयाबी अव्हांजा कदम अच में। मोहम्मद कासिम गोपांग साहब फ्रॉम नसीराबाद नाके गारो लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। अबू तलहा फ्रॉम दुबई अरब इमारात खां। जी दोस्तों, जे असीं हज़रत अली अलैहिस्सलाम जे शहादत बाबति अव्हांखे ॿुधाईंदासीं त अच्छा, मोहम्मद अयूब साहब लाइव प्रोग्राम ज्वाइन कनि था पिया। वहीद फ्रॉम नवाब शाह खां एंड
भोतार सुधीर मंगसी फिराम कल्लर शाह गोठा का लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका नसी संदस के बलिकार चौथा अयाज अली मंगसी मोहम्मद वसीम अच्छा फैज़ मोहम्मद लिखन था तो माशा अल्लाह ज़फ़र दायो साहब तारक मंगसी भी असांखे ॿुधी रहिया आहिनि। तारक मंगसी असां कमेंट में कुछ दिलियूं मोकिलिनि था। असांजो मासात भोदार सुधीर अली मंगसी कमेंट में माशा अल्लाह लिखनि था। असीं भलीकार चऊं था तव्हां सभिनी संगत साथियुनि खे दोस्तनि खे। कलर शाख ॻोठ खां भोतार सुधीर मंगसी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। टे शयूं हर माण्हूअ खे मिलंदियूं आहिनि, हिकु ख़ुशी ऐं ॿियो गम ऐं टियों मौत। टिनि शयुनि खे कॾहिं बि न ठुकरायो, दावत, तोहफ़ो ऐं मशहूरो। टे शयूं लाज़मी तौर हासिल करियो, सब्र, शुक्र ऐं इज़्ज़त। टिनि शयुनि खे कंहिं बि मामूली न सम्झो, हिकु कर्ज़, ॿियो मर्ज़, टियों फ़र्ज़। टे शयूं लाज़मी तौर ज़ाब्ते में रखो, ज़बान, कावड़ ऐं नफ़्स। टिनि शयुनि लाइ विढ़णो पवे त ज़रूरु विढ़ो, हिकु वतन, ॿियो इज़्ज़त ऐं टियों हक़। टिनि शयुनि खां हर हाल में बची रहो, हिकु बुराई, ॿियो चुगली, टियों फितनी गिरी। टिनि शयुनि जो लाज़मी तौर एहतराम करियो, टिनि शयुनि जो लाज़मी तौर एहतराम करियो, हिकु उस्ताद, ॿियो वालदेन ऐं टियों बुज़ुर्ग। अच्छा भोतार सुधीर साहब असांखे कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलिनि था, महिरबानी। ऐं ॿिया काफ़ी दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। जी दोस्तों, अॼु असीं ॿुधाए रहिया आहियूं तमामु बहितरीन मौज़ू आहे अॼु असांजो टॉपिक। टिनि शयुनि खां हर हाल में बची रहो, हिकु बुराई, ॿियो चुगली ऐं टियों फितनी गिरी। टिनि शयुनि जो लाज़मी तौर एहतराम करियो, हिकु उस्ताद, ॿियो वालदेन ऐं टियों बुज़ुर्ग। अच्छा डॉक्टर साहब ज़ाहिद साहब असांजो दोस्त, पहिरीं प्यारो माण्हू, रूह माण्हू। डॉक्टर साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैरियत? असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हुजो, शलहर कामयाबी अव्हां जा कदम चुमे। जी दोस्तों, अॼु असांजो मौज़ू, असांजो टॉपिक साईं ज़ाहिद साहब आफ्टर लॉन्ग टाइम खां बाद में तव्हां बि शामिल थी चुका आहियो। असीं तव्हांखे भलीकार चऊं था ऐं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। पाण मस्जिद शरीफ़ में आया, सुबुह जो आज़ान ॾिनऊं। अबीतला साहब मोस्ट वेलकम। आज़ान खां पोइ असलात चई माण्हुनि खे सुबुह जी निमाज़ लाइ जाॻायऊं। उन्हनि माण्हुनि में अब्दुर्रहमान बिन मुलजिम बदबख्त ख़ारजी बि हो। सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जॾहिं सुन्नत निमाज़ शुरू कई, तॾहिं बदबख्त इब्न मुलजिम ज़हर सां भरियल तलवार संदन मथे मुबारक ते हईं, जंहिं सां पाण
सख़्त ज़ख़्मी थी पिया। हिकदम ज़बान मुबारक मां लफ़्ज़ निकिता, रब काबा जो कसम मां कामयाब थी वियुसि। अब्दुर्रहमान बिन मुलजिम भॼण जी कोशिश कई, पर बदबख़्त पकड़ी पियो। पाण इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे फ़रमायूं, जमायत खे फ़र्ज़ निमाज़ पढ़ायो ऐं पाण वेही उन हालत में निमाज़ अदा कयूं। पाण उन हालत में वेही निमाज़ अदा कयूं। हर माण्हू इब्न मुलजिम ते मलामत करे रहियो हो। सैयदना इमाम हसन अलैहिस्सलाम इब्न मुलजिम इब्न मुलजिम खे मुखातिब थींदे चयो, ए बदबख़्त, तू अमीरुल मोमिनीन ते हमिलो कयो, तो इन्हनि जो एहसान जो बदिलो इहो ॾिनो। अच्छा, अबू तलहा फिर हम तो भाई अरब इमारात में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी सर। अबू तलहा साहब, डॉक्टर ज़ाहिद साहब असांजो दोस्त पहिरीं प्यारो माण्हू, हू लिखनि था त सर रात जे हिन प्यारे पहर में अव्हां जो प्यारो आवाज़, सर रात जे हिन प्यारे पहर में अव्हां जो प्यारो आवाज़ काफ़ी वक़्त खां पोइ असांजे समातुनि जे नज़र थी रही आहे। महिरबानी डॉक्टर साहब, ज़ाहिद साहब, महिरबानी। अच्छा, अहमद नवाज़ साहब असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था, जेको उन हमेशह तो ते कयो, तुंहिंजे मथां एहसान कयो, ए बिन मुलजिम, तो छा एहसाननि जो बदिलो इहो ॾिनो। इब्न मुलजिम सर झुकाए ख़ामोश रहियो ऐं कंहिं ॻाल्हि जो जवाब न ॾिनो। सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हिन बदबख़्त ॾांहुं ॾिसी चयो, छा मां तुंहिंजो सुठो इमाम न हुयुसि? मुंहिंजा एहसान विसारण जहिड़ा आहिनि, मुंहिंजा एहसान विसारण जहिड़ा आहिनि। इब्न मुलजिम जवाब ॾिनो, छा तव्हां उनखे छॾे ॾींदा जेको दोज़ख जो सामान गॾु करे चुको आहे? हज़रत अली अलैहिस्सलाम पाण फरमायूं त शरबत जो गिलास हिनखे पीआरियो। अच्छा, अहमद नवाज़ साहब असांजो दोस्त पहिरीं प्यारो माण्हू, रूह माण्हू, हू लिखनि था त अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। सर अहमद नवाज़ साहब कहिड़ा हाल आहिनि? महिरबानी सर, तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। असीं अव्हांखे भलीकार चऊं था। अभी तरह फिर हम दुबई अरब इमारात में लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। अहमद नवाज़ साहब, तव्हां दिल सां लाइक करे रहिया आहियो। अव्हां जूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शो थी रहियूं आहिनि। उन खां पोइ पाण इमाम हसन अलैहिस्सलाम ॾांहुं मुखातिब थींदे फरमायूं त ए फर्ज़ंद, जेकॾहिं मां ज़िंदा बची वियमि त मूंखे अख़्तियार आहे त उनखे सज़ा ॾियां या माफ़ करियां। जेकॾहिं शहीद थी वञा त तव्हां उन जे बदिले में हिन खे हिक ई वार सां क़त्ल करे छॾींदा ऐं क़त्ल खां पोइ हिन जा हथ पेर न कटींदा, छाकाणि त मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो आहे, ख़बरदार कंहिंखे मसला न कंदा, भले खणी क़त्ल करण वारो छो न हुजे। ऐं क़ैद जी हालत में
जो पाण खाओ इहो हिन खे बि खाइण लाइ ॾींदा, ऐं जो पाण पीओ इहो हिन खे पीअण लाइ ॾींदा। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा पाण पारत करे रहिया आहिनि त जेको पाण खाओ ऐं पीओ ऐं हिन क़ैदी खे बि उहो ई खारायो ऐं पीआरियो। अच्छा डॉक्टर लियाकत साहब, मोस्ट वेलकम सर, तव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। असीं तव्हांखे भलीकार चऊं था मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां। मासात मुनीर मंगसी साहब फ्राम शद्दाद कोट खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। जी दोस्तों, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा ज़ख़्मी जी हालत में पाण पारत करे रहिया आहिनि जंहिं हिननि ते हमिलो कयो आहे। पाण फरमाइनि था क़ैद जी हालत में जो पाण खाओ उहो हिन खे बि खाइण लाइ ॾींदा, ऐं जो पाण पीओ इहो हिन खे पीअण लाइ ॾींदा। अमीरुल मोमिनीन सैयदना अली मुर्तज़ा जन जी सॼे जिस्म मुबारक में ज़हर पखिड़िजी वियो, छाजे लाइ त तलवार में ज़हर तमामु घणो विधल हो। मोहम्मद फारूक फ्राम लंडन मां असांखे लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। जंहिं करे 21 रमज़ान मुबारक 40 हिजरी साल जे रात जो दुनिया खां मोकिलायूं। हसनैन करीमैन गुसल ॾिनो ऐं सफ़ेद कपड़नि जो कफ़न मुबारक जिस्म मुबारक खे वेढ़ियो। मौला अली अलैहिस्सलाम जन जी वसियत मुताबिक़ संदन जनाज़ो मुबारक रात जो खयो वियो। जनाज़े निमाज़ मौला हसन अलैहिस्सलाम पढ़ाई नजफ़ शरीफ़ जे सरज़मीन में दफ़नाइण बाद क़बर मुबारक खे ज़मीन जे बराबर कयो वियो। अच्छा, असांजो दोस्त मुनीर मंगसी साहब लिखनि था त सलाम मासात जानी। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। मासात कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? महिरबानी। शोएब कादिर मैतलो साहब कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहिनि। डॉक्टर लियाकत साहब बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। मीर मुर्तज़ा मंगसी साहब फ्राम सऊदी अरब मां लिखनि था त सलाम भाई। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। महिरबानी मीर मंगसी साहब। अहमद नवाज़ मुगेरी साहब असांजो दोस्त लिखनि था त सर कल्ह अव्हां सां मुलाक़ात थी, ॾाढी ख़ुशी थी हुई। महिरबानी सर। अहमद नवाज़ साहब, असांखे बि तमामु घणी ख़ुशी थी हुई। अहमद नवाज़ साहब महिरबानी। जॾहिं असीं बि अव्हां सां मिलिया हुआसीं तमामु घणी ख़ुशी थी हुई। मुनीर मंगसी फ्राम शदाद कोट मां ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, असांखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। अहमद नवाज़ साहब, असीं काफ़ी वक़्त खां वठी लाइव हुयासीं, अव्हां देर करे आया हुयव। महिरबानी। मामा अब्दुल गफ़ार मंगसी साहब बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अब्दुल गफ़ार मंगसी साहब महिरबानी। असांजो प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे। जी दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो किरास कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। अल्लाह हाफ़िज़। महिरबानी दोस्तों।